मिठियाणी के हवाले से अगर आगे कंदा हलूं, मिठियाणी के गवर्नमेंट हाई स्कूल के हायर सेकेंडरी जो दर्जो न दिनो वियो आहे, पर केतरनि ई सालनि खां बंद पियल लाइब्रेरी खोलण लाइ के भी कदम न खया विया आहिनि, जंहिं करे परे परे खां ईंदड़ मुख़्तलिफ़ टेस्टुनि ऐं इम्तिहान जी तैयारी कंदड़ शागिर्द मुताले खां भी महरूम आहिनि। लाइब्रेरी बंद हुअण करे लखें रुपयनि जा क़ीमती किताब ऐं कंप्यूटर ज़ाया थियण जो भी ख़दशो आहे। वीडियो लिंक ते मौजूद आहे अमीर अली मलिक खां तफ़सील वठंदासीं। जी अमीर, आगाह कजो इन बाबति। जी बिल्कुल, अस मौजूद आहियूं मिठियाणी में। गवर्नमेंट हाई स्कूल मिठियाणी के हायर सेकेंडरी स्कूल जो दर्जो तो दिनो वियो है, पर हिते लाइब्रेरी जेका गुज़िरियल केतरनि सालन खां बंद पियल है, उनके बहाल न कयो वियो है। परे परे खां ईंदड़ शागिर्द जेके मुख़्तलिफ़ टेस्टुनि ऐं इम्तिहाननि जूं तैयारियूं करे रहिया आहिनि, उहे मुताले जी सहूलियत खां महरूम आहिनि, जॾहिं त लाइब्रेरी बंद हुअण करे करोड़े रुपयनि जा किताब ऐं कंप्यूटर ज़ाया थियण जो ख़दशो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मीडिया अॻियां अची वॾियूं दवाऊं करण बजाए गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मिठियाणी जी बंद पियल लाइब्रेरी खे बहाल कयो वञे, त जीअं शागिर्द मुताले खां महरूम न थी सघनि। कैमरामैन तनवीर मलक सां गॾु अमीर मलक, धरती टीवी न्यूज़, मिठियाणी।